दुख इंसान के जीवन में अचन था गुरु याद अचे तो पर सतगुरु फरमान करन था जंहिंमहिल इंसान तू सुखी बणजी वञे न तंहिंमहिल भी परमात्मा के याद कर छो त इंसान लालची आ के सुख अचे तो त परमात्मा विसरी तो वञे ऐं जंहिंमहिल का तकलीफ़ अचे थी त गुरु याद तो अचे जंहिंजे लाइ चवंदा आहिनि जंहिंमहिल इंसान नओं नओं जुड़े थो न नई नई सेवा में लगे तो अग्यां अग्यां थी वेंदो आहे कि मां तो दरबार में पैसा ॾियां तो प्रोग्राम करायां तो अग्यां वेहणो आहे पर सतगुरु जंहिंमहिल आज़माइश वठंदा आहिनि त वरी पैसा ई ॾेई करे आज़माइश वठंदा आहिनि कि तोखे मां अञा धन ॾींदुमि ॾिसां किथे थो पुॼे पोइ अग्यां वेहण वारो माण्हू वरी विच ते वेहंदो आहे वरी आख़िर दरवाज़े वटि वञी पुॼंदो आहे कि सॼो ॾींहुं पियो गुरुद्वारे में घुमंदो सॼो ॾींहुं पियो चकर हणंदो छाजे करे त जंहिंमहिल नओं जुड़ियो हुयो वेही करे हर शइ करे पियो अग्यां अग्यां वेही करे कीर्तन ॿुधे पियो पर जीअं सतगुरनि माल ॾिनो धन ॾिनो हाणे उनखे वेहण नथो अचे गुरुद्वारे में हाणे पियो गुरुद्वारे में घुमे थो ऐं जीअं धन अञा वधे थो न त उहे दरबार गुरुद्वारे खां बि ॿाहिरि था हलिया वञनि इहा आज़माइश आहे गुरुनि जी इहा आज़माइश आहे सतगुरुनि जी सेवा असीं करे वञूं पर सतगुरु फरमान करनि था सेवा खां बाद में जंहिंमहिल गुरु परखींदो आहे न त चङा भला उन कसवटीअ ते न बीह सघंदा आहिनि चङा भला न बीह सघंदा आहिनि सो गुरुअ खे अरदास करणी आहे कि सतगुरु तव्हीं जेकी भी सेवा असां खां वठो था न पंहिंजो दास बणाए करे वठो पंहिंजे घर जो नौकर बणाए करे वठो कॾहिं मां तुंहिंजे दर जो मालिक न बणिजी वञा सभई चओ सतनाम वाहेगुरु सभई चओ सतनाम वाहेगुरु पाण कथाऊं ॿुधी आया आहियूं न छहनि गुरुनि ताईं पाण साखियूं ॿुधी आया आहियूं कि ॾिसो असीं सेवा केतिरी करे माण में हलिया वञूं था सेवा त गुरु अमरदास महाराज तां कुर्बान वञे कि कीअं रोग सां भरियल आंगूठो वात में विझी वेंदा हुया कीअं 72 साल जी उमिरि में वॾी घाघर खणी करे उल्टे पेर ते पाणी भरण वेंदा हुया शायदि असां वटि उहा सेवा न आहे कि जहिड़ी सेवा गुरुनि भाई आहे जेकी सेवा गुरु असांखे साखियुनि रही असांखे ॿुधाए विया आहिनि शायदि असांजे पले में बि अहिड़ी सेवा बढ़जी वञे कि पाण पढ़ी आया आहियूं न गुरु अंगद देव महाराज अधु घंटो बि आराम न करे सघंदा हुया उन आंगूठे जे कोड़ जे करे ऐं गुरु अमरदास महाराज 2 घंटा उहो आंगूठो वात में विझी वेहंदा हुया तेसि ताईं गुरु अंगद देव महाराज आराम कंदा हुया ऐं सेवा जो फल अहिड़ो जो उहो आंगूठो वात में विझी विझी करे सतगुरु गुरु अमरदास महाराज गुरु अंगद देव महाराज जो उहो कोड़ ई ख़त्म करे छॾियो सेवा में फल आहे चालीहे जो मक़सदु ख़बर आहे अगरि चालीहे जी पाण लफ़्ज़ी माना कढूं त छा निकिरंदी चालीहे जी लफ़्ज़ी माना ई इहा आहे कि चिलो कटणु कि जेकॾहिं हिकिड़ो ई कमु इंसान 40 ॾींहं कंदो रहे त उहा हिकिड़ी शइ 40 ॾींहंनि जे अंदरि पंहिंजी शक्ति पैदा कंदी आहे उनखे का न का ताक़त पुॼी वेंदी आहे या त लफ़्ज़नि में ताक़त ईंदसि या त पेरनि में ताक़त ईंदसि या त हथनि में ताक़त ईंदसि लफ़्ज़नि जी ताक़त इहा आहे कि कंहिंखे कुझु चई विधई उहो थियणु शुरू थी वेंदो ऐं जंहिं शइ में हथ विझे उन में बरकत पवंदी जंहिं पासे पेर खणण जो सोचे उन पासे सॼा सुख बणिजी वेंदा आहिनि सो सतगुरु कृपा करनि गुरु अर्जन देव महाराज जो पाण ही जेको शब्द पढ़ी आया आहियूं कि सतगुरु परमात्मा पीउ मां बणिजी करे असांजी सेवा थो करे पीउ मां बणिजी करे असांजी रखिया थो करे सो अहिड़े गुरुअ खे असां सभिनि खे अरदास करणी आहे कि सतगुरु अचूं त रोज़ था घुरायो बि रोज़ था
बस बख़्शिश हिकिड़ी कयो, जेको असांजो भरोसो आहे न, उहो असांजो भरोसो कॾहिं बि न टुटे। असांजो भरोसो नाम बाणी ते, सेवा सिमरन ते, जाप ते, जप ते असांजो भरोसो बणियो ई रहे। सोचो सत्संग जी ही शब्द सभु गॾिजी करे पढ़ायो। कि परमात्मा जेको बादशाह है, वो शाहन जो शाह है। जेकॾहिं परमात्मा चाहे न त जंहिंखे कोई न बि लिखे न, परमात्मा उनखे बि तख़्त ते विहारे छॾींदो आहे। ये जेको पाण शब्द पढ़ंदा हाणे कि ऐसी लाल तुझ बिन कौन करे, गरीब नवाज गुसैया मेरा माथे शतर धरे। सोचो सत्संग जी ही शब्द सभु गॾिजी करे।